जी ये डायलॉग है तव्हांखे ऐं मूंखे डायलॉग चई ॿुधायो ठीकु आहे डायलॉग आहे त न न मां चोर नथो थी सघां मां गुनहगार नथो थी सघां मां नंढनि ॿारनि खां शयूं न खसींदुसि इहो डायलॉग आहे सही आहे चई न न मां चोर नथो थी सघां मां गुनहगार नथो थी सघां मां नंढनि ॿारनि खां शयूं न खसींदुसि न न मां चोर नथो थी सघां जज़्बात में चओ न न मां चोर नथो थी सघां नंढे ॿार शयूं न खसंदुसि खिलो न जज़्बात में ठीकु आहे एक्शन न न मां चोर न आहियां मां ॿारनि खां शयूं न खसंदुसि चोर न आहियां चोर नथो थी सघां ठीकु आहे बिस्मिल्लाह क्यों न न मां चोर नथो थी सघां नंढे ॿार खां शयूं नथो करे सघां मां ए ही कुछ वाह इन्हें के जो असलियत का काम ओके बस टेंशन न खा रफीक यस सर सीनियर तो तहां जो पी मरी ठीक है उन्हें जे मता रोइणो आ पी मरी आ वो तो जिंदा है बाबा फिल्म में पी मरी हो गई अच्छा अच्छा फिल्म सब पुछाना आया हां रोई देखा पी मरी हो गई गधा कौन मुआ ओ बेटा बाबा एक्शन बाबू फोथिया वने थोड़ी दो डायरेक्टर तू है माया सॉरी ता चल गया एक्शन वो मुझा बाबा हल्का मुझे बाबा मेरी जाइए गुलाम सैन जी सर अस्सलाम वालेकुम सलाम मैं तेरा कम कर रही ठीक है हां सीनिया तो तू वडिन रण सा चाहिदो वडेरा यो जुल्मा तू असांजे घर जू दीवारूं नथो टुपी सगी ठीक है यो तो चल पर वडेरा बाहु खोल वडेरा तू असांजी दीवारूं नथो टुपी सगी भितू चो भला एक्शन वडेरा तू असांजू भितू नथो टुपी सगी छो तव्हांजू भितू जा टावर ते लॻल आहिनि जज़्बात में वडेरे खे धमकी दे ठीक है एक्शन वडेरा तू ये असांजू भितू नथो टुपी सगी जिन माण्हू खे ख़बर आहे त ज़ुल्म त थिए न तोसां एक्शन वडेरा तू असां ते ज़ुल्म नथो करे सघे तू असांजू भितू नथो टुपी सघे अलाह कंदो तोखे ईंदड़ फिल्म में खणंदो मुख्तार अचो बाबा हाणे तू ओके ठीक आहे हाणे तुंहिंजो हिकिड़ो गानो थींदो डांस ईंदी रही हाणे सेखारिजे न मूंखे ठीकु आहे टेंशन कोन पहिरियां हीअं कर वरी हीअं कर बस इहो त सलमान खान सिंध जो सही आहे तव्हां हलो तव्हांखे फोन नंबर छा तव्हांजो